सिंध जो मशहूर शाइर अली मोहम्मद ओॾेराई सिंध खां हमेशह लाइ विछड़ी वियो। 23 सालनि खां फालिज जहिड़े ख़तरनाक बीमारी सां जंग कंदड़ बलोर शाइर नेठि ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। शाइर अली मोहम्मद ओॾेराई जी जनाज़े नुमाज़ अॼु 11 वॻे गारो टाउन में अदा कई वई। संदसि मर अबाणे ॻोठ कारो छाण ओॾेरा लाल जे क़दीम क़ब्रिस्तान मिटी माउ हवाले कयो वियो।